खैरात फी सबीलिल्लाह जीअं त असांजे प्यारे मरहूम अलादाद बिजाणी जे रूह खे इसारे सवाब पहुचाइण लाइ खैरात फी सबीलिल्लाह जो बंदोबस्त कयो वियो आहे। तमाम अज़ीज़नि मिटनि माइटनि दोस्तनि खे शिरकत जी दावत ॾिजे थी। प्रोग्राम 16 दिसंबर बरोज़ ख़मीस ॾींहुं अचण जो हंधु ॻोठ इमामदीन बिजराणी, सोगवार बिजराणी बिरादरी ॻोठ इमामदीन बिजराणी। अब तक ये मुअम्मा हल ना हुआ, ऐ दर्द बता कुछ तू ही बता, ऐ दर्द बता कुछ तू ही बता।